ज़मीन, समुंड, दरिया, तेल, गैस, कोयलो सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे ज़मीन ते जीअण नथा ॾियो। ही बदमाशी जो राज आहे जेको आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी पंजाबी इस्टेब्लिशमेंट तवील तरीन ज़रदारनि खे न करे मुसलित कयो आहे ॿिन्हिनि पीउ पुट हाकू डाकू खे, त जीअं सिंधियुनि जो ख़ात्मो थिए। मां अॼु मेहड़ में हिते तव्हांजे मौजूदगी में सॼी सिंध खे, तव्हां सहाफ़ी दोस्तनि जेको सिंध जो आवाज़ आहियो तव्हांजे ज़रिए सॼी सिंध खे चवंदुसि त बर्बाद प्रोग्राम आहे पीपुल्स पार्टी ऐं इस्लामाबाद जे क़ाबिज़ कुवतुनि जो। सिंध जा माण्हू अचनि, रोडनि ते निकिरनि, पुरमन जमहूरी जदोजहद कनि, अदीब, शाइर, आलिम, नौजवान, न्याणियूं, मर्द जे ॿाहिरि न निकितासीं त शहर ॻोठ बर्बाद थी वेंदा। सिंध जे तामीर ऐं तहफ़ुज़ लाइ सिंध जा माण्हू अॻिते अचनि। इन करे अॼु सॼो ॾींहुं दादू ज़िले में मूवमेंट असांजी रही आहे। इहो कुझु अर्ज़ु जेको तव्हां सां करिणो।